न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत कुमरो हलंदासी हेडलाइन। सिंध असेंबली में एहतजाज ऐं खट खणी अचण ते स्पीकर तहरीक इंसाफ जे 8 असेंबली मेंबर जे ऐवान में दाख़िला ते पाबंदी लागू करे छॾी। सेक्रेटरी असेंबली जी रिपोर्ट ते स्पीकर आगा सिराज दुरानी तहरीक इंसाफ जे मेंबरनि सईद आफरीदी, राबिस्ता खान, अरसलान ताज, मोहम्मद अली, अजीज शाहनवाज, जदून, बिलाल अहमद ऐं राजा अजहर जे हलंदड़ सेशन दौरान ऐवान में दाख़िला ते पाबंदी लगाई। PTI क़यादत पाबंदी की मज़म्मत कंदे चयो आहे त स्पीकर सिंध हुकूमत जे दबाव में अची मेंबरनि ते पाबंदी लगाई आहे। मुल्क में कोरोना विघे वधीक 23 मरीज़ फोत विया। हयाती विञाईंदड़ जंग वधी 22,245 थी वियो। 24 कलाकनि दौरान वधीक 735 माण्हुनि में कोरोना जी तस्दीक। मजमूई केसिस जो अंग 9,56,392 ताईं पहुची वियो। कोरोना वायरस जी आकारी केसिस की शरह 1.78% रही। सॼे मुल्क में 784 मरीज़ सेहतियाब थी विया। मजमूई तौर सेहतियाब मरीज़नि जो अंग 9,01,085 थी वियो। खरी मीरवा भरसा ॻोठ काइम शाह में पीउ पंहिंजी धीउ खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार कुतुब जोगी कुहाड़े जा वार करे पंहिंजी धीउ सीमा खे क़त्ल कयो। मटियारी भरसा क़ौमी शाहराह ते ट्रालर जे टक्कर में नौजवान फोती वियो। फोती जी सुञाणप ॻोठ बचू गहलो वासी यूनुस गहलो तौर थी। मशाइक में तेज़ रफ़्तार ट्रक ऐं रिक्शा में टक्कर जे नतीजे में प्यारो बागड़ी नाले शख़्स फोती वियो। गुड्डू में 9 ॾींहं अॻु क़त्ल थियल मस्जिद जे पेश इमाम हाफ़िज़ अब्दुल रहमान बहलकानी जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस हिन महल ताईं कख वञी बीणो नाहे कयो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साणनि सां इंसाफ़ कयो वेंदो। जामसा भरसा छण ॿुधणी शाख जे रहवासी पोरियत जी मासूम धीउ मुबैना तौर अॻवा। पेनू फ़क़ीर शइ वठी ॾियण बहाने बाड़ी नुसरत जागिराणी खे खणी वियो। संदसि वारस परेशान, बाड़ी जी ॻोल्हा में मदद जी अपील। ऐं बार्डर जे इलाइक़े प्यारो ख़ान सारियो पाड़े जो रहवासी नौजवान अब्दुल रशीद कुंबर गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। वारसनि पारां थाणे ते नौजवान जी गुमशुदगी बाबति NC दाख़िल।